मेहर हैंड से CBM प्रोजेक्ट दादू जे मेडिकल ऑफिसर सीनियर डॉक्टर अब्दुल हमीद समेज जी निगरानी में CBM प्रोजेक्ट जी टीम दादू का मेहर जे स्पेशल ॿारनि जे सेंटर ते पहुची, जिते टीम जे मेंबरनि में मैडम सलमा शेख, रज़ाक हुसैन पंवर शिरकत कई। CBM टीम मेहर जे VIP रोड ते वाक़ स्पेशल ॿारनि जे सेंटर जे नई मुक़रर थियल प्रिंसिपल मुमताज़ चन्ना सां मुलाक़ात करे CBM प्रोजेक्ट बाबति आगाही ॾिनी। इन मौक़े ते टीम सेंटर में तालीम हासिल कंदड़ शागिर्दनि सां पिणु मुलाक़ात कई। बाद में सेंटर जे लॻभॻि 50 ॿारनि खे CBM प्रोजेक्ट जे गाॾी ज़रिए मेहर गम्स तालका अस्पताल पहुचायो वियो, जिते अखियुनि जे शोबे जे हर ॿार जी नज़र जी चकास कई वई। इन मौक़े ते अस्पताल जे अखियुनि वारे शोबे में ड्यूटी सरअंजाम ॾींदड़ ऑप्टोमेट्रिस्ट डॉक्टर मुमताज़ अली डेरो, सरताज अहमद ख़ासख़ेली ऐं सगा शाख मेहर जे अॻूणे जनरल सेक्रेटरी मोहम्मद आज़म पंवर पिणु ॿारनि जी अखियुनि जे चकासण वारे अमल में शिकार कयो। इन मौक़े ते अखियुनि वारे शोबे में मरीज़नि जे वेहण जो को ख़ासि बंदोबस्तु नज़र न आयो। इन हवाले सां CBM प्रोजेक्ट जे टीम जे मेंबरनि ऐं डॉक्टरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त स्पेशल ॿारनि जी सिहत, तालीम, बुनियादी ज़रूरतुनि खे यक़ीनी बनाइण लाइ अहिड़ियूं सरगर्मियूं इंतिहाई अहम आहिनि। ॿारनि जी अखियुनि जी बर वक़्ति चकास सां नज़र जे मसइले जी सुञाणप ऐं मुनासिब इलाज लाइ अॻिते क़दम खणी सघिजे थो। मुंहिंजो नालो सलमा शेख आहे ऐं आउं दादू खां हिते आई आहियां। असांजो ही जेको प्रोजेक्ट आहे हैंड्स ऑर्गेनाइजेशन हैंड्स पाकिस्तान जेका गुज़िरियल 19 सालनि खां ज़िले दादू में कमु पई करे, 46 साल थी अथसि पूरी कंट्री में कमु कंदे। हैंड्स ज़िले दादू में पहिरियों दफ़ो इंक्लूसिव एजुकेशन, शमूलियती तालीम ऐं आई हेल्थ केयर ते ही प्रोजेक्ट आंदो आहे, जेको ज़िले दादू ऐं लाड़काना में हले पियो। हिन प्रोजेक्ट में असां स्पेशल ॿारनि खे कैच कयूं पिया ऐं उन खां अलावा असां वटि हिन में ॿ जेके आहिनि कंपोनेंट्स आहिनि, हेल्थ एंड एजुकेशन। हेल्थ में असां इंक्लूसिव एजुकेशन, एबल ऐं डिसेबल ॿार खे सहूलियतूं था ॾियूं, ख़ासि तौर ते आई स्क्रीनिंग था करायूं। अखियुनि जूं जेके बीमारियूं आहिनि मुख़्तलिफ़, जिन खे प्राइमरी आई हेल्थ केयर ते उन्हनि जी असां स्क्रीनिंग करायूं था, त जीअं बर वक़्तु असांखे ख़बर पवे त ही जेके असांजा गुलनि जहिड़ा ॿार आहिनि, इन्हनि जी अखियुनि में के मसइला त न आहिनि। ऐं हिन प्रोजेक्ट में हिननि ॿारनि खे असां वधीक तरजीह ॾियूं था। ही ॿार असांजा गुल आहिनि, असांजा मुस्तक़बिल आहिनि। अहिड़नि ॿारनि जे लाइ असां कोशिशूं कयूं था। अॼु हैंड्स जे तरफ़ां ऐं DPD स्कूल मेहर जे तरफ़ां असां पंहिंजी गाॾियुनि में पंहिंजे ऑप्टोमेट्रिस्ट डॉक्टर सरताज वटि हिते गम्स में वठी आया आहियूं। ही मशीनूं, ही डॉक्टर असांजे तरफ़ां हिते आहिनि। ही हिते हिननि खे फ्री ऑफ कास्ट हिननि जी स्क्रीनिंग कंदा। उन खां अलावा मेडिसन थी वई, चश्मो थी वियो, जेको कुझु थींदो हिननि खे असां मुहैया कंदासीं ऐं बर वक़्तु हिननि जी आई साइट जी चकास कराईंदासीं, त ही अॻिते हली हिननि खे अखियुनि जो को मसइलो न थिए ऐं ही रोशन ज़िंदगी, रोशन मुस्तक़बिल सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघनि। जीअं त तव्हां पाण ई ॿुधायो त स्पेशल ॿार आहिनि, हिननि जे लाइ हिकु स्क्रीनिंग जो प्रोसेस थींदो आहे, जंहिंमें नज़र वग़ैरह जो बि ऐं प्लस में का एलर्जी वग़ैरह या ख़ासि करे इन्फेक्शन वग़ैरह ॿारनि में, उन लाइ हिकिड़ो त प्रोसेस असां कयूं पिया स्क्रीनिंग जो, त जंहिंमें असां जे डेली बेसिस ते बि हिननि खे रूटीन में बि जेकॾहिं नीड पई त हिन खे फॉलोअप ते बि रखंदासीं। उन लाइ अॼु सुठो ॾाढो अमल आहे। असां बिस्मिल्लाह कई आहे हिन अमल जी, हिकु मेडिसिन वग़ैरह जो बि हिन खे ॾियूं पिया सप्लाई ऐं प्लस में नज़र चेक कयूं पिया। हुसैन पंवर आहे ऐं सोशल मोबिलाइज़र आहियां हैंड्स एनजीओज़ में। हैंड्स एनजीओज़ में ही प्रोजेक्ट आहे CBM। हिन प्रोजेक्ट जो नालो आहे CBM, जेको इंक्लूसिव एजुकेशन, उन खां अलावा प्राइमरी आई हेल्थ केयर, अखियुनि जे बीमारियुनि जे मुतालिक़ ऐं उहे माज़ूर तबिके जा ॿार जेके डिसेबल आहिनि, उन्हनि ते ई जेका जो कमु करे रहियो आहे प्रोजेक्ट। त अॼु असीं CBM जे तवसुल सां असां स्पेशल एजुकेशन DPD जो जेको स्कूल आहे असांजे मेहर में मौजूदु, उतां जा अॼु ही डिसेबल ॿार वठी असां पंहिंजे हैंड्स जे तरफ़ां जेको ऑप्टोमेट्रिस्ट मौजूदु आहे अदा सरताज साहब, उन वटि आया आहियूं। कल्ह असां खीरपुर नाथन शाह हुयासीं, इन खां अॻु में असां दादू। अॼु असांजो मेहर स्पेशल एजुकेशन DPD वारनि टाइम रखियलु हुयो, जिते असां माज़ूर तबिके जे ॿारनि खे वठी असीं अॼु हुननि जी स्क्रीनिंग कराइण आया आहियूं अखियुनि जी, त ॾिसूं त छा हिननि ॿारनि जी नज़र कमज़ोर त न थी वई आहे, या को अहिड़ो अखि जो को ॿियो मसइलो त कोन्हे, त जीअं ई पंहिंजो चेकअप कराइण खां पोइ मुतमिन थी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।